जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। ख़बर बिलासपुर मां आहे, जंहिंजो विषय आहे त 24 नवंबर ॾींहुं आर्तवार जो सिंधी गुरुद्वारे आदर्श कॉलोनीअ में गुरु नानक जयंती मनाई वई। त अॻिते ख़बर आहे त आदर्श कॉलोनी गुरुद्वारे में गुरु नानक देव जन जो 550वां प्रकाश पर्व श्रद्धा ऐं उत्साह सां गॾु मनायो वियो। गुरुद्वारे में विद्युत सज्जा करे प्रकाश कयो वियो त अखंड पाठ शबद जी प्रस्तुतीअ सां साध संगत निहाल थी। गुरु ग्रंथ साहिब ते मथो टेके करे साध संगत अरदास कयनि। गुरुद्वारे में आर्तवार जो सुबुह 3 दिवसीय माना 3 ॾींहंनि जो श्री अखंड पाठ साहिब जी समाप्तीअ खां पोइ गुरुद्वारे जे सेवादार जसपाल सिंह जी अगुवाईअ में निशान साहिब जो चोलो परिवर्तन कयो वियो। सुबुह जे दीवान में रागी राजवीर सिंह गोंड पारां गुरुद्वारे में रसबीना शबदनि जी कीर्तन जी प्रस्तुति ॾेई करे संगत खे निहाल कयो। इन में कथा ऐं शबद वीचार रखंदे हुए सिख समाज जे गुरु नानक देव जे जीवन इतिहास सां परिचय करायो वियो। गुरु ग्रंथ साहिब ते मथो टेके करे समाज जे माण्हुनि सिख समाज सां गॾु सभिनीनि धर्मनि जी ख़ुशहाली ऐं तरक़ीअ लाइ अरदास कयनि। कीर्तन प्रस्तुतीअ जो दौरु मंझंदि ताईं हलियो, जंहिंमें वॾी संख्या में माण्हुनि उते पंहिंजी उपस्थिति दर्ज कराई। साध संगत आनंद वरितो। गुरु नानक देव जो प्रकाश पर्व इते 3 ॾींहंनि जो कार्यक्रम आयोजित कयो वियो, जंहिंमें पहिरें ॾींहुं गुरु ग्रंथ साहिब जो अखंड पाठ साहिब आरंभ थियो। राति 8 वॻे खां 10 वॻे ताईं धमतरीअ जे रागी बीबी अमरजीत कौर द्वारा शबद कीर्तन जी प्रस्तुति ॾिनी वई। ॿिए ॾींहुं गुरु तेग बहादुर सिमरन जथा गोंडिया जा रागी सिमरनदीप सिंह द्वारा गुरुद्वारे में गुरजस गायन कयो वियो। बिलासपुर जी हिन ख़बर खे लाइक ऐं शेयर कयो। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।